सांगड़ में गुलशन ऐं कमाल कॉलोनी में डिस्पोजल बंदि हुअण करे गटर नाला उथलण करे घरनि जो गंदो पाणी रहवासियुनि जे घरनि में दाख़िल थियण लॻो। मेन डिस्पोजल ते अमलो न हुअण ऐं बरसाती पाणी निकाल न थियण ते इलाइक़े वासियुनि पारां पब्लिक हेल्थ जी ज़िले इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि आसिफ सई, मोहम्मद अली शर, मेवो कृष्ण भील, दरिया ख़ान शर ऐं ॿियनि दाहींदे चयो त पब्लिक हेल्थ इंतिज़ामिया नाएहती सबबि हिकु हफ़्ते खां मेन डिस्पोजल बंदि आहे, जंहिं सबबि गटर नाला उथलण करे असांजे घरनि गटरनि जो पाणी दाख़िल थी रहियो आहे ऐं मथां वरी सावणी बरसाति जे करे वेतर इलाइक़ो पाणी जो ॾेख ॾेई रहियो आहे। हिननि जो त असीं पब्लिक हेल्थ ऑफिस वञूं था, हू बिजली जी लोड शेडिंग जो जवाज़ ॾियण आए मोटाए छॾनि था। हिननि वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि आला अमलदारनि खां नोटिस वठी डिस्पोजल खोलवाइण जो मुतालबो कयो। साम्हूं घर आहिनि त हीउ खॾी जो पाणी सॼो हेॾां उथलियो आहे। ठीकु आहे मुंहिंजा भाउ, मशीन 2 ॾींहं थिया आहिनि, लाइट बंदि पई आहे। तव्हां पाण अंदरि चकर हणे आया, पाण तव्हां ॾिठो केरु माण्हू आहे अंदरि, मशीनूं हलनि ई कान थियूं। असां ग़रीब माण्हू केॾां वञूं, रोड रस्ता। अच्छा, पोइ कूड़ा बिल ठाहिण में जेके इन्हनि खे तेल जा पैसा ॾिना आहिनि, कूड़ा बिल पिया ठाहिनि मतिलबु? जनरेटर 3 ॾींहं हलियो, 3 ॾींहं खां पोइ यको बंदि पियो आहे। बल्कि कूड़ा बिल ठाहिया पिया वञनि, भराया हर बुॾनि पिया। कलाक 2 जनरेटर हलियो आहे, टोटल कलाक 2 खां पोइ बंदि आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।